नाज़रीन, जाती शहर में आल पार्टीज़ एक्शन कमेटी ज़िले सजावल के सरहते ज़िले में पानी की खोट, धारी आबादकारी, बेरोज़गारी, मंशियात के सरेआम विक्रो और वाह खिलाफ शहीद फाजिल राहू चौक ते बुख हड़ताली कैंप कायम कई वई। रिपोर्ट करे रहियो आहे केबी समय जो। जीअं त असांजे ज़िले सजाल में काफ़ी सारा इश्यूज़ आहिनि जिन ते अञा ताईं इंतज़ामिया को बि नोटिस नथी वठे। असीं मुसलसल लगातार या जदोजहद कंदा अचूं पर इंतज़ामिया जी बेअसी खे ॾिसी इंतहाई मातम करणो थो पए ऐं हिते खोड़ सारा मसला आहिनि। मंशा जो कारोबार असां वटि अरूज ते आहे ऐं नौजवान नस्ल जेके से तबाही तरफ़ वधी रहिया आहिनि ऐं रोज़गार जा जेके भी ज़रिया आहिनि उहे सभु बंदि कया पिया वञनि ऐं असां जे रोज़गारनि ते धारियनि माण्हुनि खे रोज़गार ॾिनो पियो वञे। असांजो इहो मुतालबो आहे त पंजाब पंहिंजा कैनाल ठाहे, पंहिंजा डैम ठाहे, पंहिंजा जेके पाणी ज़ख़ीरो करणु सॼो सिंधु जो पाणी ओॾां डाइवर्ट कयो आहे। उन सां असां बुड़बांग थी विया आहियूं, असां तबाह बर्बाद थी विया, समुंड वधी आयो आहे त असां पंजाब जी क़ीमत अदा कई आहे। पंजाब असांजो पाणी खणे थो। ऑल पार्टी एक्शन कमेटी जे झंडे हेठि बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई आहे। इहा इन जा कुछ नुक़्ता आहिनि। हिकिड़ो त ज़िले सिजावल में जेका टोटल करप्शन आहे उन जे ख़िलाफ़, हिकिड़ो ज़िले सिजावल में जेका मंशात हले थी, हिकिड़ी पुलिस जी सरपरस्ती में हिकिड़ो SP छो कोन थो असांजे MP ऐं MLA खे मञे। कॉन्फ्रेंस जे तरफ़ां ज़िले सुजावल जे तरफ़ां इन असांजा कुछ मुतालबा इहे आहिनि। हिकिड़ो त सुजावल ज़िले में मंशियात खुलेआम हली रही आहे ऐं पुलिस सरपरस्ती में हली रही है। जेकॾहिं पुलिस न चाहे त इहो जेको आहे मंशियात कतई न हले ऐं जेकॾहिं पुलिस मंशियात बंदि थी कराए त पुलिस जो जेको आहे पतो बंदि थो थिए। ऐं ॿियो जेका सुजावल ज़िले में धारियुनि खे डोमिसाइल ॾिना पिया वञनि, इहा असांजे ज़िले नौजवाननि जी अख़िलाफ़ी आहे। असांजे मुक़ामी माण्हुनि सां ज़ुल्म आहे। शहरी एक्शन कमेटी ऑल पार्टीज़ तरफ़ां जेका हिते कैंप लगाई वई आहे जाती में, वो पूरे ज़िले सजावल जा मसला आहिनि। मसला असां वटि 2013 खां वठी ज़िलो सजावल थियो आहे। ज़िले जे हिसाब सां को बि एतिरी सहूलियत कोन्हे, बल्कि उहो त सहूलियत कोन्हे पर हिन ऑफिसर में जेका करप्शन आहे उहा तमामु इंतिहाई आहे। ऐं उन खां सवाइ ॿियो वॾो मसइलो इहो आहे, असां वटि हिन वक़्तु पाणी जी खोट जेका लॻी पई आहे ऐं मंशियात जो जेको मसइलो आहे उहो तमामु घणी हद ताईं वधी वियो आहे। ॿियो मसइलो बुख हड़ताल जो आहे, उनखां पोइ 3 महीना प्लानिंग करे कंदासीं। असांजो मतिलबु ज़िले जे सुजाल जे आवाम खे पंहिंजा हक़ ॾियो। डोमिसाइल कूड़ा पिया ठहनि, नौकरियूं नथियूं मिलनि ऐं मंशियात खुलेआम हले पई ऐं बदमनी खुलेआम UC ऐं टाउन कमेटी जी करप्शन एतिरी आहे, केॾा थी बजट वञे।